इब्राहिम खलील जे लाए निमरूद वारी बाह बाग बणी त ॾहीं मुहर्रम जे ॾींहं ते जेकॾहिं अल्लाह जे नबी हजरत मूसा कलीमुल्लाह के अल्लाह ताला पंहिंजे कौम पंहिंजे उम्मत पंहिंजे जमायत सुधो सलामती सां पार पहुचायो ऐं उन जे दुश्मन फिरौन खे ॿोड़ियो पाणी जे अंदर त ॾहीं मुहर्रम जे ॾींहं मुझे आका जे बचड़न जी शहादत थी मैदान करबला में त ॾहीं मुहर्रम जे ॾींहं ते ऐं क़यामत जो ॾिहाड़ो बि क़ाइम थींदो ॾहीं मुहर्रम जे ॾींहं वो फैसले वारो अदालत वारो ॾिहाड़ो जंहिं ॾिहाड़े ते पूरी इंसान ज़ात के पंहिंजे मालिक पंहिंजे ख़ालिक पंहिंजे रब जे हुज़ूर में एक मैदान में पेश थियणो पवंदो उहो ॾिहाड़ो ॾहीं मुहर्रम जो उन जे करे ही ॾींहुं इंसानी तारीख़ में ऐं आलम इस्लाम जी तारीख़ में को मामूली ॾींहुं न आहे ही ॾींहुं वॾी अहमियत ऐं वॾी हैसियत वारो ॾींहुं आहे ऐं हिन ॾींहं सां घणियूं इबरतूं घणा सबक घणा दर्स लाॻा पियल आहिनि जिन खे अकुल वारा सम्झंदा आहिनि ऐं अकुल वारा उन्हनि मां इबरत पिराईंदा आहिनि ऐं पंहिंजे अल्लाह जे दर ते रुजू कंदा आहिनि मोटंदा आहिनि फर्मा बरदारी वारी वाट वठंदा आहिनि मूंखे लॻे थो त तव्हां न ॻाल्हाइण जो को रोज़ो रखे आया अलाए ज़बानूं घर छॾे आया आहियो अलाए मुंहिंजी भाॼाई तव्हांखे रोकियो हो त सुभाणे अलाही न चइजो जंहिंखे अलाह ज़बान ॾिनी आहे त चए थो त ॿ कलाक ॻाल्हाइजो 2 कलाक इन चओ सुभाणे अलाह इहे जो चुप में वेठा आहियो त मूंखे ख़बर नथी पए त ज़बान वारा आहिनि या गूंगा वेठा आहिनि ख़ुदा ख़ुशि कंदो अलाह हड़नी जो पंध मदीने शरीफ़ ॾे कंदो हिन ॾहीं मुहर्रम जे ॾींहं ते मदीने वारे साईं पंहिंजी उम्मत खे छा तालीम ॾिनी छा सबक सेखारियो कहिड़ो दर्स सेखारियो उन खे सम्झण उन ते अमल करण असां मुसलमाननि जे मथां लाज़िम आहे ज़रूरी आहे ॾहीं मुहर्रम जे ॾींहं ते जॾहिं हुज़ूर आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीना मुनव्वरा हिजरत करे आया त मदीने में यहूदियुनि जा 3 वॾा पाड़ा रहंदा हुया यहूदियुनि जूं बस्तियूं हुयूं ऐं तव्हांखे ख़बर आहे त यहूदी हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो पाण खे पैरोकार सम्झंदा आहिनि हज़रत मूसा जा उम्मती ऐं उन जा हुबदार पाण खे सॾींदा आहिनि पोइ जॾहिं हुज़ूर जन मके मजा हिजरत करे मदीना मुनव्वरा पहुता त मदीने जा यहूदी ॾहीं मुहर्रम जे ॾींहं ते रोज़ो रखंदा हुया छा कंदा हुया चओ छा कंदा हुया ॾहीं मुहर्रम जे ॾिहाड़े ते रोज़ो रखंदा हुया पोइ मदीने वारे साईं उन्हनि यहूदियुनि खां पुछो त तव्हां ॾहीं मुहर्रम जे ॾींहं ते छो था रोज़ा रखो उन्हनि चयोसीं ॻाल्हि इहा आहे त असां आहियूं मूसा जा पैरोकार हज़रत मूसा जे मञण वारा इन ॾहीं मुहर्रम जे ॾींहं ते असांजो नबी मूसा पंहिंजी जमायत सूधो पार पहुतो हो ऐं उन जो दुश्मन फिरौन पंहिंजे लश्कर सूधो ॿुॾी मोह ग़रक़ थी मोह इहो असां यहूदियुनि जे लाइ
ईद जो ॾिहाड़ो आहे, ख़ुशी जो ॾिहाड़ो आहे ऐं असांजे लाइ अल्लाह जे शुक्र जो ॾिहाड़ो आहे, इबादत ऐं बंदगी जो ॾिहाड़ो आहे। इन ॾिहाड़े खे असीं मल्हाईंदा आहियूं रोज़ो रखे, छो त इन ॾिहाड़े ते असांजे नबी खे नजात मिली, उन जी जमायत खे नजात मिली, दुश्मन ॿुॾी वियो। इन जे करे असीं रोज़ो रखंदा आहियूं। त मदीने वारे साईं फरमायो त नहनु अहक़्क़ु बिमूसा मिनकुम, ए यहूदिया तव्हां यहूदियुनि खां वधीक मूसा खे वेझा असीं मुसलमान आहियूं। मूसा कलीमुल्लाह जा वधीक हक़दार असीं आहियूं। तव्हां जेके ठग आहियो, धोखेबाज़ आहियो, सदाईंदा मूसा जा पैरोकार आहियो, पर हक़ीक़त में तव्हां मूसा जे दीन सां धोखो कंदा आहियो। तव्हां खां वधीक असीं मूसा जा वधीक हुबदार आहियूं, वधीक क़रीब आहियूं। पोइ मदीने वारे साईं छा कयो, फसामहू व अमर बिसियामिही, ॾहीं मुहर्रम जो रोज़ो मदीने वारे साईं पाण बि रखियो ऐं पंहिंजे उम्मत खे, पंहिंजे सहाबा खे बि इन रोज़े रखण जो हुकुम ॾिनो। फसामहू, पोइ पाण करीमन रोज़ो रखियो। तवजो ॿुधो, दिलियूं हाज़िर आहिनि। फसामहू, मदीने वारे साईं ख़ुदि रोज़ो रखियो। छा जो? ॾहीं मुहर्रम। व अमर बिसियामिही, ऐं मदीने वारे साईं हुकुम ॾिनो पंहिंजे उम्मत खे इन ॾींहं जे रोज़े रखण जो। ख़ुदि बि रोज़ो रखियो, पैरोकारनि खे, हुबदारनि खे, मञण वारनि खे मदीने वारे साईं इन ॾींहं जे रोज़े रखण जो हुकुम ॾिनो। जॾहिं मदीने वारे मीर जो हुकुम मिले, हिकिड़ो हूंदो आहे तरकीब ॾियण, बाबा ही कमु कंदो त तव्हांखे ही सवाब मिलंदो, तरकीब ॾियण। ॿियो हूंदो आहे हुकुम करण। जेकॾहिं अरबाब अली के मां तो चवां त अदा मूंखे पाणी प्यारी दे त सवाब थींदुई। मर्ज़ी वारो प्यारे न प्यारे सवाब खटे न खटे, मूं त हिनखे चयो पाणी प्यारी दे त सुठो कमु आहे। प्यासे माण्हू खे पाणी प्यारण, मदीने वारे मीर फरमायो आहे त मन अरवा कबितन जाहियन फलहुल जन्नह, प्यासे जिगर खे पाणी प्यारे रजाए उहो जन्नत आहे। सुभान अल्लाह। प्यासे जिगर के पानी प्यारे रजाए इहो जन्नती आहे। मूं हिनखे पाणी प्यारी दे त सुठी ॻाल्हि आहे, पर मर्ज़ी वारो आहे प्यारे न प्यारे, पर मां हिनखे चयो मूंखे पाणी प्यार, इहो आहे हुकुम। जेकॾहिं हुकुम न मञे, हेॾो जलसो ॾिसे पियो, मां चवांसि पाणी प्यार, ऐं हुकुम न मञे त पोइ इहो कहिड़ो हुबदार चइबो, कहिड़ो मुहबतदार चइबो, इहो कहिड़ो मूंसां अक़ीदत या मुहबत रखण वारो चइबो। मां हुकुम ॾिनो, मुंहिंजो हुकुम न मञी। मदीने वारे साईं फरमायो रुगे तरकीब न ॾिनऊं, ॾहीं मुहर्रम जे रोज़े जो सवाब रुगे न ॿुधायूं। फअमर बिसियामिही, मदीने वारे वीर हुकुम ॾिनो त मुंहिंजे कलमे पढ़ण वारा, मूंसां मोहबत रखण वारो, तव्हांखे हुकुम थो ॾियां त ॾहीं मुहर्रम जो रोज़ो रखो। गुलाम सदाए वरी यार जो हुकुम न मञे। तासिल हबीब व अंत तुज़िरहु हाज़ा अमरी फिल फ़िआल बदीउ। अजीब तू आशिक आई, सदाई तो त मां रसूलुल्लाह जो आशिक आहियां, ऐं मदीने वारो तोखे हुकुम ॾे, उन हुकुम जी भञकड़ी करी, हुकुम न मञी त पोइ तूं आशिक नाही, फासिक आहीं। तूं पोइ ग़ुलाम नाही, फर्मा बरदार नाही, तूं नाफरमान चइबे। मदीने वारे मीर व अमर बिसियामिही, ॾहीं मुहर्रम जे रोज़े रखण जो उम्मत खे हुकुम ॾिनो।
थरे चाणी वारा यो हुकुम तवा ताई जो पोतो या न पोतो अगे खबर हुई न हुई के मालूमात हुई के न हुई पर सुभान अल्लाह सुभान अल्लाह केड़ा केड़ा आशिक रसूल है सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो त नहीं मुहर्रम जो देखो रोज़ो आ न यो गुजरल पूरे साल जे गुनाहन के मिटी दो गुजरल साल ओ कोई नहीं मुहर्रम वारो ॾींहुं वरी सुभाणे नहीं मुहर्रम थी दो इने पूरे साल जे अंदर 365 ॾिहाड़ा आया इने में नो हथिया डिंगायूं थियूं कदे नमाज न पढ़ी कदे रोज़ो न रखी कदे तो बद नजरी करे विधि कदे को नाशाइस्ता कम थी वियो सताऊं इंसान का थियन थियूं या न थियूं थियन थरे चाणी वाला पाक पोती आयो पाक गुनाह कोई कोन मतलब की यार तो गया मां तो गुनहगार आया वो मिठा इंसान का खता थी वने थी पूरो साल उन्हें पूरे साल में को का डिंगाई का खता थी वही पर साईं फरमाइन था जेको नहीं मुहर्रम जो हिकड़ो रोज़ो रखे पूरे साल जे गुनाहन के रब में सस्तो आया मांगो बिल्कुल नहीं गर्मिया काढ़ो निटरना के रोज़ो रखे सुभान अल्लाह दिल खोटी बुजुर्ग घना मौला अली शेरे चली हैदर इकरार फरमाया तो सच्ची दुनिया में मुझे टे शयूं सुवण सुभान अल्लाह सुभान अल्लाह अली जा हुकदार हजरो मदे गणो मौला अली जा मुरीद हज मदे गणो मौला अली शेरे चली हैदर इकरार तो फरमाए तो मुखे सच्ची दुनिया में सिर्फ टे शयूं वणी हिकड़ो असौम फी सैफ गर्मी हुजे काड़ो हुजे ॾींहुं टिको हुजे मां अली रोज़े सां हुजे इहा ॻाल्हि ॾाढी वणे उन्हारे जो रोज़ो अली जी पसंद ॿियो वज़र्ब बिसैफ तलवार ज़ुल्फ़कार मुंहिंजे हथ में हुजे तलवार पियो हलाया मरहब जेड़ा अब्दे बुत जेड़ा कट्टा काफर गफा गफा पियो कया अल्लाह जे रस्ते में जंग पियो कया इहा ॻाल्हि मूं अलीअ खे ॾाढी वणे वल इकराम लिद्दैफ मेहमान अचे परदेसी को मेहमान मुझे तले ते अचे मां अली पंजे हथन सां मानी खणी खारायास खिदमत हथन सां कयास के पुत्र के न चवा के गुलाम के नौकर के न चवा मां पाण पंजे मेहमान जी खिदमत कया मेहमान जी सेवा कया मुखे इहा ॻाल्हि अली खे वणे अली जी पसंद टे शयूं गर्मी जो रोज़ो अल्लाह के रस्ते में जंग जी तलवार हलाइण ऐं टियों याद बीठो विसरी वियो मेहमान जी खिदमत मिठाइयो बहानो नाहे त ॾींहुं वॾो आ गर्मी आ काड़ो आ कीअं रोज़ो रखां जेकॾहिं तूं आशिक़ रसूल आहीं ऐं हैदर जो हुबदार आहीं त पोइ इहो ॾियारो रोज़ो रखण मुस्तफ़ा सोणे जी सुन्नत सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मोहब्बत से मिली चो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु असाजानिया इमाम बैहकी हदीस जो किताब इमाम बैहकी रिवायत हुआने बीबी रुबैया बिन्त मुअव्विद बिन अफरा असहाबियानी रिवायत थी करे तॾहिं मुहर्रम जो ॾींहुं हुयो मदीने जी सरज़मीन हुई करबला जो वाक़ियो थियो सन 61 हिजरी में
केड़ो सन हुयो सन 61 हिजरी ऐं बीबी साइण वाक्यो थी बयान करे सन 2 हिजरी जो अम्मा साइण थी फरमाए बीबी रुपैया बिनते मुअव्विद बिन अफरा रज़ियल्लाहु ताला अन्हा रिवायत थी करे त 10 मुहर्रम जो ॾियारो हुयो मुंहिंजो लजपाल नबी मदीने वारो साईं पंहिंजे मदीना मुनव्वरा में मौजूद हुयो हजरत बिलाल के फरमायई ओ बिलाल वञ मदीने जे गलियुनि में वञी मुंहिंजे तरफ़ां ऐलान कर मदीने वारनि खे पढ़ो ॾे मदीने वारनि खे मुंहिंजो पैगाम पहुचाए ऐं मदीने जे बहराड़ियुनि ते आस पास में जेके नंढा नंढा ॻोठ आहिनि बस्तियूं आहिनि वाहण आहिनि उन्हनि में बि वञी मूं मुहम्मद जो पैगाम पहुचाए केड़ो पैगाम तुझे 500 जी मुझे जरूरत ना चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अञा मोहब्बत सां मिली चो सल्लल्लाहु अलैहि या अम्मा बीबी साइण थी फरमाए हुजूर बिलाल के हुक्म दिनो बिलाल मदीने में ऐलान कर मदीने जे गली गली में पढ़ो दे मदीने जे बहराड़िन में ऐलान कर बस्तियुनि में गोठन में वाहन में वस्तियुन में मुझो पैगाम पहुंचाए माण्हुनि खे चओ त जंहिं रोज़ो रखियो अज 10 मुहर्रम जो जंहिं रोज़ो रखियो उहो पंहिंजो रोज़ो मुकम्मल करे अज 10 मुहर्रम ते जंहिं रोज़ो न रखियो जेको बेरोज़ाइतो जंहिं सहरी न कई सुबुह जो जंहिं रोज़ो न रखियो उन्हनि खे बि खपे त मुंहिंजे पैगाम पहुचण खां पोइ बाक़ी ॾींहुं ईअं गुज़ारियो जीअं रोज़ेदार गुज़ारींदो पर जे रोज़ो न रखियो अथव त बाक़ी ॾिहाड़ो रोज़ेदारनि वांगुरु गुज़ारियो खाधो न पीतो न पंहिंजे घर वारी जी कुर्बतनि जीअं रोज़ेदार ते पाबंदियूं हूंदियूं आहिनि ईअं तव्हां पंहिंजो ॾिहाड़ो रोज़ेदार वांगुरु गुज़ारियो इहो मदीने वारे साईं जो पढ़ो ऐलान हज़रत बिलाल मदीने जे गली गली में पहुंचाए छॾियो जेॾी महिल नबी सोने जो हुक्म मिलियो बीबी रुपैया थी चवे असांजे मर्दनि रोज़ो रखियो असांजे औरतुनि रोज़ो रखियो असां पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे बि रोज़ो रखायो तवज्जो समझण जी जो रमजान जो रोज़ो ना बालग ते रोज़ो फर्ज ना है जेको बालग ना है ना उनके रोज़ो रखणो ना है रखे तो जे पीउ मां के सवाब मिलंदो न रखे को गुनाह कोन्हे रोज़ो फर्ज है बालग ते फर्जी रोज़ो रमजान जो रोज़ो बालग ते फर्ज पर 10 मुहर्रम जे रोज़े जेला मुस्तफा जो हुक्म मिलियो बीबी रुपैया थी चवे असां पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे बि रोज़ो रखूं अजीब गाला पूरो मदीनो रोज़े सां मर्द रोज़े में औरतूं रोज़े में नंढड़ा ॿार रोज़े में ऐसी
ऐसी सही जो बीबी रुबैया सहन की फरमाए उन्हें वक्त में औरतों बे मस्जिद में जमायत सा नमाज पढ़ंदी हुयूं असा पंजे बारन के नंढड़ा थंज पिया कबार उहे मखणी मस्जिद में वञूं पोजे बारड़ा थंज जेला रोने बारड़ा खाधे पीते जेला रोने त असा उन मां ठहियल गुड्डा गुटियूं उहे गॾु खणी वञूं उहे ॿारनि खे रांदी का ॾेई परचायूं रोअण खां रिझायूं ए बच्चा रो न खाधो तव्हांखे को न मिलंदो खीर तव्हांखे को न मिलंदो जेसीं ताईं रोज़े जे अफ़्तारी जो वक़्तु न ईंदो मदीनो रोजे में नंढा रोजे में वड्डा रोजे में सगीर रोजे में कबीर रोजे में अजीब मंजर हुयो वो नहीं मुहर्रम जो पूरा मदीनो रोजेदार हुयो बीबी रुबैया थी चवे असांजा बच्चा खीर जेला रोअन पिया उन्हनि खे रांदी का ॾेई परचायूं पियूं पर उन्हनि खे खीर न पियूं पियारियूं हिन जेला त मिठे मोहम्मद जो हुकुम मिलियो आहे लजपाल नबी जो आदर मिलियो आहे जे हुकुम न मञूं त इश्क कहिड़ो फरमा बरदारी कहिड़ी असां पूरो मदीनो रोज़ेदार तांजो जरे अफ़्तारी जो टाइम थियो त पोइ असां बि खाधो पंहिंजे बचड़नि खे बि खारायो थरे चाणी वारा हिकिड़ो सुवाल मां तव्हांखां पुछां थो सुभान अल्लाह तवज्जो फरमायो त जॾहिं फर्ज़ी रोज़ो नाबालिग खे रखणु ज़रूरी कोन्हे पर ही केड़ो रोज़ो आ हिन में राज केड़ो हुयो हिकमत केड़ी हुई हिन में सिर या राज या इसरार केड़ो हुयो जो मदीने वाले साईं जो हुक्म मिलियो मर्दन औरतन पूरे मदीने वारन रोजे में गुजारियो असुल गाल इहा हुई जो मुस्तफा की नजर रुगे हिन मानन ते न हुई पर मुझे लजपाल की नजर मैदान करबला ते हुई हुजूर ॾिठो पे ते हिकिड़ो ॾिहाड़ो अहिड़ो ईंदो जो मुंहिंजा बच्चा मैदान करबला में हूंदा मुंहिंजो घराणो करबला जे मैदान में हूंदो उन्हनि ते पाणी बंदि कयो वेंदो उन्हनि ते खाधो बंदि कयो वेंदो मुंहिंजो मासूम अली असगर उजारो हूंदो अली अकबर उजारो हूंदो मुंहिंजो कासिम उजारो हूंदो मुंहिंजी ज़ैनब उजारी हूंदी मुझे कुलन जो सवार हुसैन उजारो हूंदो कूफी करबला में पानी ना प्यारी ने कूफी करबला में पानी ना प्यारी ने उते अली शाह के शहजादा सारी ने निकरियो निहारी ने चढ़वीर मोहम्मद अरबी हुजूर जी नजर मैदान करबला ते हुई मुझे आका अज पूरे मदीने के करबला वारन सा हम सरी करबला वारन जी सुन्नत अदा करण जो हुक्म पे ॾिनो त जीअं मुंहिंजा बच्चा करबला जे मैदान में बुखारा हूंदा नियाणियूं बुखारियूं उन्यारियूं हूंदियूं मुंहिंजा बच्चा उन्यारा हूंदा मुंहिंजा सगीर उन्यारा हूंदा मुंहिंजो अली असगर थन पिया उन्यारो हूंदो इन जे करे मुंहिंजे कुर्बदार नबी अॼु मदीने वारे पूरे शहर वारनि खे मदीने जे बहाड़ी वारनि खे बि
इन नहीं मुहर्रम जे ॾींहं ते उञारो बुखारो रहण जो आर्डर ॾेई करे करबला जे शहीदन जी सुन्नत पे अदा जेको ही वाक़ियो करबला में थियणो आहे इहो आदम खान अचानक कोन थियो अञा इमाम हुसैन नंढड़ो हुयो त ख़बर हुई त इमाम हुसैन करबला में शहीद थी मौला अली के भी खबर हुई खातून अतहर साइण के भी खबर हुई त हजरत सैयदना इमाम हुसैन के पाण के भी खबर हुई तो मुझे ही भी है इम्तिहान जा अचण वारा अजीब रिवायत हदीस की राविया मोमिनन की मां नबी जी कुंवार अबू बकर की न्याणी मुस्तफा की रानी अम्मा आयशा सिद्दीका साहिण रज़ी अल्लाह ताला अन्हा की रिवायत करे हिकड़े ॾींहुं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हुजरे पाक में वेठा हुया इमाम हुसैन नंढड़ो शहजादो आयो हुजूर जे गोद में वेठो मुझे लजपाल नबी इमाम हुसैन के सीने सा लातो भाकुर पातो मिठियूं ॾिनियूं शफ़क़त ऐं प्यार फरमायो पंहिंजे बच्चे सां शफ़क़तुनि जो इज़हार फरमायो अञा हुजूर जन पंहिंजे शहज़ादे सां या शफ़क़त फरमाइन पिया तेसी जिब्रील आसमाननि तां लही आयो जिब्रील अर्ज़ कयो अतुहिब्बुहु या रसूल अल्लाह छा तव्हां इन बचड़े सां मोहब्बत रखो था आका फरमायो त हाओ ओ जिब्रील कीअं न मोहब्बत रखां हुसैन मुंहिंजो गुल आहे इनखे सिंघंदो आहियां जन्नत जी खुशबू चओ सल्लल्लाहु अलैहि अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ज़िक्र ॿुधे उनजे दिल में का बाज न अचे उनजी अख आली न थिए उनखे खपे त पंहिंजी दिल जो वञी इलाज कराए कठोर पड़जी वियो इनजी दिल पत्थर पड़जी वई आहे जेके करबला जो वाक़ियो ॿुधी बि अख आली न थी आहे लुड़क न निकितो आहे इहो पंहिंजे दिल जो वञी इलाज कराए इनजी दिल सख़्त पड़जी वई आहे असां सुन्नी मातम न कंदा आहियूं पिटको न कंदा आहियूं कारा कपड़ा पाए सीना कोबी न कंदा आहियूं असां गिटा न कुटींदा आहियूं जाहिलियत वारियूं रड़ियूं न कंदा आहियूं पर इन जो मक़सद इहो न आहे त असांजे दिल में हुसैन जी मोहब्बत आहे असांजे दिलनि में जेतिरी मोहब्बत इमाम हुसैन जी आहे कंहिं वटि उहा मोहब्बत न असी इमाम हुसैन जी मोहब्बत में लुड़क हारींदा आहियूं अखियूं आलियूं कंदा आहियूं इहा ई मुस्तफा जी सुन्नत आहे इहो ई नबवी तरीक़ो आहे इहो ई सहाबा जो तरीक़ो आहे इहो ई मौला अली जो तरीक़ो आहे इहो ई साइण ख़ातून हथ अमा साइण आयशा सिद्दीका दी फरमाए हुजूर वा मिट्टी खई बाहर निकता हवेली पाक मां बाहर निकता तो हुजूर जे दरवाजे ते अली शेरे जली बीठो हुयो इमाम हुसैन जो बाबो मदीने वाले साईं जो बिरादर फातिह खैबर हजरत अली बीठो हुयो हजरत अबू बकर बीठो हुयो हजरत उमर बीठो हुयो हुजूर जे
हवेली पाक दे दरवाजे ते हजरत उस्मान बीठो हुयो, हजरत अम्मार बिन यासिर बीठो हुयो, हजरत सलमान फारसी बीठो हुयो, हजरत अबू सईद खुदरी ये जलीलुल कदर असहाबी बीठा हुया। हुजूर जी बाहर निकता त अखियों लुड़का हारी दियूं पे वियूं, मुठ में हुआ करबला जी मिट्टी खयूं पे विया। जेडी मल सहाबा जे अॻियों आया ओडी मल फरमाइनि था अली ॿुधी, अबू बकर कुछ ॿुधी, उमर का ॻाल्हि ॿुधी। हुजूर रोन पिया, मुठ मिट्टी जी हथ में हुई। मौला अली अर्ज़ कयो या रसूल अल्लाह केड़ी ॻाल्हि छा ॿुधाइण चाहियो था? साईं फरमायो त ॿुधो सहाबियो, हींअर मूंखे जिब्रील ॿुधायो आ त मुंहिंजो बचड़ो हुसैन मूंखां बाद में मुंहिंजी उम्मत इन्हनि खे क़त्ल कंदी, करबला जे मैदान में उनजो खून हारियो वेंदो। जिब्रील मूंखे करबला जी मिट्टी आणे ॾेखारी आ। पोइ जेॾी महिल मूं इमाम हुसैन जे शहादत जी ॻाल्हि ॿुधी आ त मुंहिंजे अखियुनि में लुड़क अची विया आहिनि, रोई वेठो आहियां। जेॾी महिल सरकार दो आलम इहो वाक़ियो पंहिंजे सहाबा जे अॻियां बयान कयो आहे त ॿुधण वारा असहाबी उन्हनि जे अखियुनि में बि लुड़क अची विया। अबू बकर रोअण लॻो, अली रोअण लॻो, उमर रोअण लॻो, सलमान फारसी जे अखियुनि में लुड़क अची विया। अम्मार बिन यासिर रोअण लॻो, अबू सईद खुदरी रोअण लॻो। मालूम थियो त वाक़ियो शहादत जो बयान करणु मुस्तफा जी सुन्नत आ, ॿुधण सहाबा जी सुन्नत आ। अज जेकॾहिं ही फकीर अवां जे अॻियां करबला जो वाक़ियो तो बयान करे त मां मुस्तफा जी सुन्नत ते तो अमल कयां। तव्हां जेकॾहिं अॼु वाक़ियो ॿुधो वेठा त तव्हां हज़रत अली जी सुन्नत ते आयो, अबू बकर उमर जी सुन्नत ते आयो, सलमान फारसी जी सुन्नत ते आयो। ओ हुसैन साबिर, हुसैन शाकिर, हुसैन हक जो इमाम आए, हुसैन अजमल, हुसैन अकमल, हुसैन आली मकाम आए, हुसैन आला, हुसैन हुसैन दिल पर, हुसैन रहबर, हुसैन साजे रखी अदावत, उन्हीं ते जन्नत हराम आए। हुसैन साबिर, आब जो हुसैन साबिर, हुसैन हक जो इमाम आए, हुसैन अजमल, हुसैन अकमल, हुसैन आली मकाम आए। कॾहिं कुल्हनि ते नबीअ खयसि पे, कॾहिं सजन सिर सवार नेज़े, मक्के मदीने कॾहिं त करबल, उहो अलैहि सलाम आए। हुसैन साबिर, हुसैन शाकिर, हुसैन हक जो हाणे इन रिवायत मां हीअ ॻाल्हि त मालूम थी त मदीने वारे साईं पंहिंजे ज़बाने नबूवत सां पंहिंजे सहाबनि खे ॿुधाए छॾियो। अञा हुसैन नंढड़ो आहे,
अम्मड़ जी गोद में खेबी रहियो आ मदीने वारे अगे बुधाए छो त हुसैन करबला में शहीद थियण वारो हुसैन पंजे बच्चन सूदो मैदान करबला में पंजे नाने जे दीन त जान कुर्बान। हजरत अली के भी खबर हुई, हजरत अबू बकर के भी खबर हुई, हजरत उस्मान के भी खबर हुई, इमाम हसन के भी खबर हुई, हजरत इमाम हुसैन की अम्मड़ खातून जन्नत के भी खबर हुई। एक रिवायत बताया जी तवज्जो मुड़े कयो जेडी मन करबला जो वाक़ियो थी वियो इमाम हुसैन शहीद थी वियो उनजा बचड़ा कुर्बान थी विया कोई काफिलो कैदी जे सूरत में वठी विया पेरी कूफे का को दिमश्क यजीद जी दरबार जेका हुई सा दिमश्क में हुई ऐ कूफो सूबो हुयो जे सिंध सूबो आ सूबे जे गादी जो कराची आ ऐ कौमी दारुल हुकूमत असांजी इस्लामाबाद आ पाकिस्तान जे गादी जो इस्लामाबाद आ पर सूबे सिंध जे गादी जो कराची आ त गादी जो जेको हंदा उते गवर्नर वेंदो आ जेको हाकिम आहे सो वरी दारुल हुकूमत में वेंदो आ त यजीद जी पंहिंजी जेका मसनद हुई सा हुई दिमश्क में मुल्क शाम में ऐ कूफो सूबो हुयो सूबे जे गादी जो हंद कूफे जो शहर हुयो इन कूफे जो गवर्नर उबैदुल्ला बिन जियाद हुयो जे लश्कर मोकलियो हुयो जे इमाम हुसैन जो पानी बंद करायो हुयो यो पलीत इब्ने जियाद हुयो जेनी मन वाक़ियो शहादत जो थी वियो नबी जे बच्चन के कैद कयो वियो हाने करबला मजा कूफे वठियो पिया वजन सफर कंदे कंदे जेनी मन काफिलो कूफे जे शहर में पहुतो रात थी वई दरवाजा बंद थी विया गवर्नर हाउस जेको हुयो उनजा दरवाजा बंद थी विया पो काफिले के दारुल इमारत गवर्नर हाउस जे बाहरों नबी जो घराणो कैदी जी सूरत में काफिलो तरसायो रात फली वई परदेसी के कन के नींद अची वई के जागन पिया पर सैयदा ज़ैनब साण के नींद न हुई इमाम हुसैन जी भेण खातून अतहर की न्याणी अली जी न्याणी नींद न हुई जिनमल रात जो पोयो हिस्सो थियो आहे औरत सफेद लिबास नकाब चेहरे ते ढकियल हुई आस्ते आस्ते हलंदी अचे पई ॾिठई त सभु सुता पिया आहिनि सैयदा ज़ैनब जागी उहा औरत आई आहिस्ता प्यार ऐं मोहब्बत में चई अस्सलामु अलैकुम या अहल बैत रसूलुल्लाह ए रसूलुल्लाह जा अहल बैतो मत सलाम हुजे जडे यो मोहब्बत ऐं अकीदत वारो सलाम साइण ॿुधो बीबी ज़ैनब साइण जे कनन ते यो आवाज पहुतो त बीबी ज़ैनब साइण फरमायो ओ अम्मा सलाम करण वारी तुझे लफ्ज़न में अज मुखे मोहब्बत मिली आ प्यार इन ज़ालिमन जे विच में बेरहम जे विच में तू केरा जे प्यार भरियो जे सलाम कयो आ उहा औरत अॻियों अचे कुझु खाधे जूं शयूं रखियई खजूर हुई मानी हुई पनीर हुयो कुझु खाधे जा असबाब हुया उहे पेश करे चवे थी अम्मा मिस्कीन जे तरफा ही नजरानो कबूल कयो सैयदा ज़ैनब साइण पूछो अम्मा तू केर आई असा परदेसी जी तो संभाल लगी जी अम्मा
मां असुल कूफे जी नया मां असुल मदीने जी आया मुझो शहर मदीनो मुझो नंढपण मदीने में गुजरियो हुयो मां नबी जी न्याणी सैयदा फातिमत ज़हरा जे घर जी बुहारणी दी हुयसि खातून जन्नत जी नौकरी दी हुयसि मुझो नंढपण मदीने में गुजरियो हिकड़े ॾियारे आ बैठी हुयसि सैयदा फातिमत ज़हरा साइण अकेली हुई जो केर बि न हुयो आऊं अचे पासड़े में वेठसि त मूंखे नालो वठी चई त अम्मा मुंहिंजो थी मुंहिंजी अम्मा चई न्याणी तुंहिंजी मदीने खां ॿाहिरि शादी थींदी तूं परिणजी वेंदी जे शहर में तुंहिंजी शादी थींदी जे वतन ते तूं परिणजी वेंदी उन वतन ते हिकिड़ो ॾींहुं ईंदो जो मुंहिंजा बच्चा कैदी थी उन शहर में मुंहिंजा बच्चा कैदी बणिजी ईंदा आऊं तोखे वसीयत थी कयां मुझा बच्चा उन्हें वक्त बुखारा हुआ तो वट कुछ सामान हुजे खाते पीते जो तो पहुंचाए जाए सो अज जने मु बुधो आ तकड़ो मदीने जो काफिलो आयो आ कूफे जे दारुल इमारत जे ॿाहिरां दरसला मुखे अज फातिमत ज़हरा जी नसीहत याद अची वई मुझे घर में जो कुछ खाते जो सामान हुयो वो खणी आवां जी खिदमत में हाजिर थी आया अल्लाह वास्ते मुझी खिदमत कबूल कयो सैयदा ज़ैनब साइणे वाह उन जे नजराने के कबूल कयो उन जे हक में दुआ घुरिया उन खां पोइ वाह औरत पुछण लगी त अम्मा जॾहिं मां मदीने शरीफ में हुयसि सैयदा फातिमत ज़हरा जे गोद में हिकिड़ी न्याणी पलकी हुई जंहिंजो नालो ज़ैनब हुयो भला तव्हां मूंखे ज़ैनब जॾहिं सैयदा ज़ैनब साइण इहे लफ़्ज़ ॿुधा मुंहिंजा पाण यादि अची विया उमर देस पंहिंजो विसार ॾुखियो आहे मरुनी मुंहिंजो बदन हिते भुखियो आहे उमर देस पंहिंजो विसार ॾुखियो आहे ऐं उमर मारू मूले रुन कीअं न हूंदा पलव बांधन जा बिना कीअं न हूंदा उमर मारू मूले रुना कीअं न हूंदा ओ वॾो कहिड़ो भले कोट पीअड़ो नियापा मिठा मुझे नबी के बच्चन हेडी वली कुर्बानी ॾिनी छाजे ला कुर्सी जे ला न इक़्तिदार जे ला न पैसे जे ला न अल्लाह इन्हनि खे दुनिया जी बादशाही जन्नत जी सरदारी ॾेई चली हुई सरफ दीन के बचाइण जे लाइ इस्लाम के झंडे के सरफलंद करण जे लाइ पंहिंजा सिर पंहिंजूं जानियूं पंहिंजा बच्चा पंहिंजा वतन हर शइ मुस्तफ़ा जे घराणे कुर्बान करे छॾी
सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या। तिरमिज़ी शरीफ में हजरत याला बिन मुर्रा सहाबी का रिवायत हुजूर जन इमाम हुसैन के ठाकुर पातो चप्पन ते रखे मिठियूं दिनियूं चुम्मी फरमायो हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन। हुसैन मुमा मां मोहम्मद हुसैन मंछाया हुसैन सिबतुम मिनल असबाते हुसैन पाकीज़ा औलाद मां पाक डोटरुआ यानी मुझो बचुआ मुझी न्याणी जो पुत्रा मुमा पर मां हुसैन मजा यानी मुझो दीन मुझो इस्लाम मुझी शरीयत मुझो कुरान मुझो दीन मुझो इस्लाम बचाईंदो त हुसैन उन बदकुमाश हाकिम यजीद पलीत जेको रुख रखियो हुयो इस्लाम जो नाम निशान मिटजी वञे हा न तुंहिंजूं मस्जिदूं बचनि हा न मुनारा न मेहराब न मिंबर न ॾाढ़ियूं न पटका न क़ुरान बचे हा पर हुसैन पंहिंजो बचनि जी कुर्बानी ॾेई पंहिंजो पाक लहू मैदान करबला में कुर्बान करे दीन जे झंडे खे बरस करे तो हुसैन जो असांते हक़ आहे या न आहे? आहे या न आहे? उन जे बचन जो असांते हक़ आहे या न आहे? छा इहो हक़ अदा करण जो तरीक़ो न आहे जो तूं कारा कपड़ा पाए सीने को भी करे ऐं साहबन खे घटि वधि ॻाल्हाए ऐं नाशाइस्ता कम करे चईंदो मां हुसैन जो हुबदार आहियां इहो तरीक़ो न आहे। तरीक़ो उहो आहे जेको हुसैन सेखारियो आहे तरीक़ो उहो आहे जेको मदीने वाले मीर सेखारियो। तो हदीस ॿुधाई न बीबी रुपैया वारी पूरे मदीने रोज़ो रखियो ऐं तूं पूरे साल में एतिरो नशो नथो खपे जेतिरो 10 ॾींहंनि में नशो थो विकिरो थिए। एतिरी भंग आफी बचर सब जो हुब्बो बेहयाई एतिरी पूरे साल में नथी थिए जेका एतिरा 10 ॾींहंनि में मोमिन सॾाइण वारा था कनि। छा इहो हुसैन जी हुब आहे? छा इहो हुसैनी तरीक़ो आहे? न मिठा क़ुरान खां पुछ त हुसैनी तरीक़ो छा आहे? सूरह रात आयत नंबर 22 ताने सामने तिलावत किया वल्लदीन सबरु इब्तिगा वजह रब्बिहिम उहे माण्हू जेके पंहिंजे पालनहार जे रज़ा जे ख़ातिर सब्र कंदा आहिनि। सब्र कंदा आहिनि रड़ता हवा कोन बेसब्री न बेहयाई जा कम न सब्र इब्तिगा वजह रब्बिहिम पंहिंजे पालनहार जे रज़ा जे ख़ातिर सब्र कंदा आहिनि। सब्र इहो हुसैनी रस्ते जो पहिरियों उसूल क़ुरान ॿुधायो सब्र। मौला अली शेरे जली हैदर करार तो फरमाए त इस्लाम में दीन में सब्र ईअं आहे जीअं जिस्म में मुंड। पुट मुड़े तवज्जो कयो जिस्म में हथ बाहिनि पैर बाहिनि टंगूं आहिनि जिगर चेहरा आंड्रा बुकियूं फिफड़ सब कुछ आहे पर जे सिर न हुजे पैर हलंदा हथ कम कंदा आंगुरियूं चुरंदियूं दिल पंहिंजो कम कंदी। सिर आहे त जिस्म सालिम सलामत हर उज़्व कम कंदो पर जे सिर न आहे जिस्म मुर्दो आहे जिस्म बेकार आहे
मौला अली शेर जली तो फरमाए त इस्लाम एकड़ो वजूद आ उन वजूद में अजवा ज़कात खैरात हुसैन फितरा तिलावत सब कुछ है पर सब्र उन जो मथो आ सब्र जे वट सब्र है इन जो दीन सलामत आ जे वट सब्र ना है इन वट दीन कोने को वाह मौला अली तुझी मुरीदन के समझा हां वो ये पिटका गुटका करण बेसब्रिया सब्र हुआ जेको कुरान से खालियो जेको मौला अली से खालियो जेको मदीने वाले वीर से वो अगते रब तो फरमाए अकामुस सलात ऐं उनने हुसैनी रस्ते ते हलण वारन जी बी निशानी तव नमाज कायम कंदा गलायो छा कंदा नमाज कायम कंदा नमाज पढ़ंदा मुझे सोने हुसैन जी सब्र करे ॾेखारियो जी नबी जे बच्चन मैदान करबला में या करबला का मोटंदे या बाकी सारी जिंदगी इमाम ज़ैनुल आबिदीन सब्र कयो इमाम मोहम्मद बाक़िर सब्र कयो इमाम जाफर सादिक सब्र कयो बारहन इमामन सब्र कयो यो सब्र हुसैनी रस्तो आ ऐं नमाज हुसैनी बाट मैदान करबला में तीर मसन पिया तलवारूं मसन पियो नमाज जो टाइम थियो जुमे जो ॾींहुं हुयो न जुमे जो ॾींहुं हुयो जॾहिं नमाज जो टाइम थियो 101 तीरन तलवारुनि जा जिस्म ते बदन ते ज़ख़्म आयसि घोड़े तां हेठि आयो शिमिर सीने ते वेठो फरमाईंदा हट शिमिर मुंहिंजे सीने तां त हुसैन नमाज पढ़ हुसैनी नमाज पढ़ंदा है नमाज कायम कंदा है जेडी मल इमाम ज़ैनुल आबिदीन के कैद कयूं पिया वञन सैयदा ज़ैनब कैदियानी बणायूं पिया वञन हिकड़ी बस्ती का काफ़िलो अहल बैतन जो गुज़रियो आ बस्ती मां नंढो ॻोठड़ो हो मस्जिद मां अज़ान जो आवाज़ आयो सैयदा ज़ैनब रोई वेठी यज़ीदिया पी हो मुंहिंजा असांजा रस्सा खोलियो त मुहम्मद जा बच्चा नमाज़ सैयदा ज़ैनब नमाज न छड़ी सैयदा शहर बानो नमाज न छड़ी मिठा इमाम ज़ैनुल आबिदीन सज्जाद बीमार बि नमाज कोन छड़ी कुरान फरमाए तो अकामुस सलात वे नमाज कायम कंदा आहिनि या मोमिनन जी हुसैनी जवानन जी बी निशानी ऐं व अनफकू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रन व अलानिया वे अल्लाह जे रस्ते में खैरात कंदा आहिनि कॾहिं ज़ाहिर ज़हूर कॾहिं कुछ में कॾहिं लिक में कॾहिं ज़ाहिर ज़हूर खैरात कंदा आहिनि रब जे नाले ते खैरात कंदा आहिनि साहिल खे ख़ाली न मोटाईंदा आहिनि इमाम हुसैन पंहिंजे हवेली शरीफ़ में नफ़ली नमाज़ पिया पढ़नि दरवाज़े ते सदा मिली अल्लाह रस्ते खैरात ॾियो इमाम हुसैन नमाज टिकी पढ़ंदा ठाए ठाए पढ़ंदा पर जेॾीमहिल सदा साहिल जो आवाज़ कननि ते पियो नमाज तकड़ी पढ़ी सलाम वराए ॿाहिरि निकिता हिकिड़ो साहिल बीठो आहे साईं फरमाया त छाजे लाइ हुई साईं मूंखे ही ज़रूरत आहे साईं पंहिंजे गुलाम के सद कयो अब असांजे घर जे खर्च पके जा पैसा बाकी घणा बचल आहिनि जेसीं 200 दिरहम साईं फरमाया 200 खणी आ सुभान अल्लाह असां त सोचींदा आहियूं न त पंहिंजे बच्चन खे छा खाराईंदासीं घर में छा ख़र्च कंदासीं इमाम हुसैन फरमाया जेको असांजे घर जे खर्च जा 200 आहिनि उहे खणी आ उहे 200 उन साहिल खे ॾेई मुझे सोने इमाम हुसैन कुरान ते अमल कयो व अनफकू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रन व अलानिया मोमिन जन्नती हुसैनी हुए हैं कदे ज़ाहिर ज़हूर कदे लिक छप में अल्लाह जे रस्ते में खैरात सुभान अल्लाह को आखिरी निशानी व यद्रऊन बिल हसनत सय्यिआ बुराई के नेकी से मिटदा बुरो हले न ओणो हले न उन सां चंगाई कंदा सुभान तो चंगन साण चंगाइयूं हर को करे हुए पर उहा सोहणी हुए जो करे पुरन साण भला चंगन
सां हर को चङाई कंदो आहे पर मुंहिंजो हुसैन ऐं हुसैन जो घराणो फुरन सां बि भलाई करण जेॾी महिल इहो वाक़ियो थी वियो न वो मुख्तार सकफी कूफे जो गवर्नर थियो इहो उबैदुल्लाह बिन ज़ियाद जेको गवर्नर हुजे पाणी बंदि कयो हो न हुकुम ॾिनई त के जिथे ॾिसो पकड़ियो त मां हिनखे ईअं पुठियो हुजो रखे मारिया जीअं हिन करबला वारनि सां कयो हुयो गवर्नरी त फुरजी वई वो हाणे निकिरंदो पियो अचे कॾहिं जबलनि में कॾहिं गारनि में कॾहिं सहरावन में जान जो ख़ौफ़ उबैदुल्लाह बिन ज़ियाद के कूफे वारे पुराणे गवर्नर खे पोइ सहरावन में भटकंदो पियो अचे सिर बचाइण जे लाइ हिकिड़े सहरा में आयो त तंबू लॻल तंबू अंदर करीब वियो खेमे जे पासे में वियो त अंदरों कुरान जो मिठो आवाज़ पियो वो माण्हू आहे जेको मिठे आवाज़ सां कुरान पढ़े थो ऐं रोए थो अंदर छाती पाए ॾिठई त हसीन जवान आहे पर चेहरो ईअं लॻे थो जीअं चोटी जो चंड ज़मीन ते लही वेही रहियो ॾिठे पाणी जी खली लड़की पई हुई ऐं पाणी जी खली हवा ते लड़कंदी आहे त पाणी थधो थी वेंदो आहे वाटर कूलर जी जाइ न आहे पाणी जी खली लड़के पई थधो पाणी हे वेही रहियो हिनखे उञ शदीद लॻी हुई सारा में भटकंदे भटकंदे ज़बान खुश्क थी वियसि मरण खे करीब अची वियो इब्न ज़ियाद वेही रहियो जेॾी महिल उन निमाज़ पढ़ण वारे सलाम वरायो त हिन सलाम कयो साईं हुनखे सलाम जो जवाबु ॾिनो चई मां उञारो आहियां मूंखे ॾाढी पाणी जी उञ लॻी आहे जे पाणी न मिलियो मुंहिंजो सिर बीठो हुयो मां उन जेको खेमे वारो हो न उन प्यालो खयो ऐं थधे पाणी सां प्यालो भरे ॿिन्ही हथनि सां हीअं पेश कयो कूफे जे गवर्नर खे उन पाणी पीतो वरी निहार लॻो जे अञा उञ अथई हा से ॾाढी उञ वरी ॿियो प्यालो ॾिनईसि तव्हांजो प्याला भरींदो प्यारींदो रहियो जेसीं ताईं हुन ठहो कयो पोइ उन माण्हू पुछुसि तूं केरु आहीं त हज़रत उन पाणी प्यारण वारे फरमायो त मां इमाम हुसैन जो फर्ज़ंद ज़ैनुल आबिदीन मोहम्मद करीम जो बच्चो इमाम ज़ैनुल आबिदीन उन शख्स चयो उबैदुल्लाह बिन ज़ियाद चयो मूंखे तव्हां सुञातो तव्हां मूंखे एतिरा भेरा पंहिंजे हथनि सां पाणी भरे पियारियो मूंखे सुञाणो था मां केरु आहियां बसि इन सुवाल करण ते इमाम ज़ैनुल आबिदीन जे अखियुनि में ॻोढ़ा अची रोई फरमाई त मां तोखे सुञाणा थो तूं कूफे जो गवर्नर इब्न ज़ियाद आहीं तूं असां अहल बैतनि जो दुश्मन आहीं जे असां ते पाणी बंदि करायो हुयो तूं असांजो वेरी असांजो दुश्मन आहीं चईसि पोइ तव्हां पंहिंजे हथनि सां मूंखे पाणी पियारियो अॼु जे पाणी न मिले हा त मां उजारो मरी वञा हा साईं फरमायो त उहो तव्हांजो किरदारु आहे ई नबी जे बचनि जो किरदारु दुश्मन लंघी अचे उनखे थधो पाणी हथनि सां प्यारण ही असां अहल बैत वयद्रऊन बिल हसनत सय्या इहे ई अल्लाह जा बरगुज़ीदा बाना आहिनि जेके बुराई करण वारे सां बि चङाई कंदा आहिनि उलाइक लहुम उक़बद्दार उन्हनि जे लाइ रब जन्नत जो आख़िरत वारो घर ठाहे चार सिफ़तूं आहिनि चार नबी जे आशिक़नि जूं अली जे हुबदारनि जूं इमाम हुसैन जे हुबदारनि जूं चार निशानियूं आहिनि चार करे ॼाण वारा यादि ॾिजो मां वरी तो सबक खे फेरो ॾियां अलाह करे यादि थी वञे पहिरें नंबर ते जेके हुसैनी हुबदार आहिनि सब्र कंदा ॿिए नंबर ते निमाज़ क़ाइम कंदा टे नंबर ते खैरात कंदा चौथे नंबर ते बुराई के चङाई सां मेटे छॾींदा जंहिंखे ये चार शयूं नसीब थी
थींदियूं ख़ुदा ॼाणे थो क़यामत जे ॾियारे उथंदो त इमाम हुसैन जे साथ में हूंदो इमाम पाक उन खे पाण सां गॾाए सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए।